मां वञाए तो ईअं ई करिणो पवंदई। हल हल असांखे पंहिंजा सूर आहिनि संत संत तो ॾुखे हे वरी मोतबर आया। मां चयोमांसि त वञी कासर सां वञी वेठा पाण वरी छाती वांगुरु ॾटनि ते लॻी कुकर सां वेठा आहियूं छा। नमस्ते काका बूटा भगवान खुश रखे। अरे मां खुश हूंदसि तूं ॿुधाए हिते कीअं आयो आहे? अच्छा रामबूटा आयो तव्हां खां मोकिलाइण? अरे तूं कहिड़ो हज ते थो वञे जो मूंखां मोकिलाइण आयो आहे? अदा रामबूटा असां हिंदू माण्हू जो कहिड़ो तम हज ते यार तोखे त ख़बर आहे ॾींहों ॾींहुं सिंधु जूं हालतूं वञण जूं ख़राब थींदियूं यार। न तो शहर में रहियो आहे न वरी ॻोठनि में रहियो आहे। भगवान ख़ुशि रखे। हा यार तूं सही थो चए कॾहिं दोस्त नथा शहीद अफ़ज़ल लुंड जहिड़ा क़त्ल कया था वञनि त कॾहिं वरी हॉस्टल मां त कॾहिं यूनिवर्सिटी मां असांखे नियाणियुनि जा लाश था मिलनि। आख़िर इहा पुकार कयूं त कयूं कंहिं दर या दान ॾियूं त ॾियूं कंहिं दर था। अदाड़ा मुटा तुझे गाल में आया तो मौजूद थे यार तू मुका वधिक सताल दुकायल बोलगी। हाँ यार खखर मुटा हाँ यार तू सही तो चए काका मोतीराम। अलाह वो ॾींहुं कंदो जॾहिं हिन सिंध धरतीअ ते ज़ुल्म ख़तम थींदो। ॾिसो सिंधवासियो तव्हांखे उन परवरदिगार जो वास्तो आहे असांजी सिंधु धरतीअ ते ज़ुल्म बंदि कयो। ख़ुदा जे वास्ते ज़ुल्म बंदि कयो। असांजा हिंदू भाउर हितां लॾिया था वञनि। तव्हांखे उन रब जो वास्तो आहे उन करीब रब जो वास्तो अथव ज़ुल्म बंदि कयो। बरहक जिए साईं मुराद शाह मखण जिए साईं जंगल शाह बादशाह हक साईं अब्दुल रज़ाक शाह हक। लगे थो त इसराफील अची वियो ॾींदो मुल्क खे फूक त थी वेंदो सॼो मुल्क हशर जो मैदान। ऐं अलाह करे त दे भूख छुटे असांजी कर्ज़नि में जान। हा हक हक साईं मुराद शाह मखण हक जिए साईं जंगल शाह बादशाह जिए साईं अब्दुल रज़ाक शाह हक। नारे हैदरी। फ़कीर बाबा हलियो आहे तुंहिंजे लाइ बि परदो आहे। जहिड़ो अलाह वारो तूं फ़कीर तेड़ो मां बिशनी फ़कीर।
हाँ हलेवा 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 काढ़े हो हक हक साईं मुराद छा मखण हक जिए साईं जंगल जा बादशाह जिए साईं अब्दुल रज़ाक जा हक नारे हैदरी फकीर बाबा बाबा आई लिया की दस्तारा हे राजू दादा बाबा हक हक बरक जिए साईं मुराद छा मखण बादशाह जिए साईं जंगल छा बादशाह हक जिए साईं अब्दुल रज़ाक शाह बादशाह नारे हैदरी जिए साईं जंगल छा बादशाह साईं मुराद छा मखण जिए साईं अब्दुल रज़ाक शाह बादशाह बाबा साईं तव्हां किथां आया आहियो बाबा बाबा ही सुवारी सिंध जेकी आहे न ये पीरनि फ़कीरनि जो आस्थानो आहे बाबा साईं हिन धरतीअ दोदाई दुला दरिया ख़ान जहिड़ा कंधार जवान पैदा कया आहिनि हीअ हाँ। धरती ओलाइन पीरनि फ़कीरनि जे करे त हले थी बाबा हाँ बाबा तव्हां बिल्कुलु सही था चओ पर बाबा तव्हीं आहियो के बाबा मां साईं अब्दुल रज़ाक शाह जो फ़कीर आहियां बाबा पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां हाँ बाबा हे हिकिड़ी छो सवा ॻाल्हियूं पुछ असुल अॻियां पुछ पोयां पुछ हेॾां पुछ हेॾां पुछ जाॾां वणई ताॾां पुछ 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 हा बाबा मूंखे इल्म जे ज़रिए ख़बर पई आहे त हिन घर में साइमा नाले हिकु औरत ऐं शायदि रहनि था हाँ बाबा इहो त तव्हां बिल्कुलु सही था चओ बाबा मूंखे इल्म जे ज़रिए मालूम थियो आहे तूं पंहिंजनि मिटनि माइटनि खे छॾे ऐं हिते ॿई अकेला असुली सूरनि वारी ज़िंदगी था गुज़ारनि हाँ बाबा इहो त ज़ोराना सच आहे पर बाबा तव्हां आहियो केरु अहिड़ा चरिया ॿिया अञा हाणे तूं ॿुधायो मां साईं मां बाबा अब्दुल रज़ाक शाह जो फ़कीर आहियां ख़बर न पई आई छा कन खोले बीह हक हक बरक जिए साईं मत मुराद छा मकर जिए साईं जंगल जा बादशाह नारे हैदरी हक 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 अलाए काथों जो फ़कीर आहे ते बाबा मुराद जा मगण मार पयव हेड़ा जुंडा खई था अचो अरे छोरा रामबुटा छा थो थी मरे थो छा हाय बाहि लॻा अॻे फ़कीर टेॼारे रांदो तूं बि साहु कढंदे छा हाय अबाड़े हाय हाय अलाह बचायो अथई बाबा अलाह रामबुटा बाबा केड़ो फ़कीर हो छा थियो आहे फ़कीर रामबुटा केरु हुयो भाॼई फ़कीर हुयो
जेको तव्हांजा नाला बि खणे पियो ऐं इहो बि ॿुधायईं त वॾी बेकार ज़िंदगी गुज़ारे रहिया। हा ॿियो ॿियो छा पियो चवे? भाॼी हे कसम थी हलायो मूंखे डपु थो थिए ॿुधाए न ॿुधाए ईअं न कर। न भाॼाई मूंखे बहुत थी न चओ मूंखे मूंखे अॻे बहुत थो थिए हिननि खे ॿुधायां असां गॾु बीठा आहियूं तोखे कुझु कोन थींदो। न भाॼाई मूंखे बहुत थो थिए वञो जी कमरे में लिकी वेही रहो बहुत थी रहो। अंदर हली तोखे ठाहियां। छो अरे छो मिठी ॿुधे बि न रामबूटे जूं ॿुधियूं सुॿुधियूं ॻाल्हियूं अहिड़ो सेकियो त मां दर जो माना वॾा बि यादि कंदसि। चवे छा पियो? ही बसि हरू भरू जा हवाला अलाए हिकिड़ो फ़क़ीर आयो अलाए ख़्वाबु ॾिठोई जहिड़ो रामबूड़ो चरियो आहे तहिड़ो अचे असांखे चरियो कयो अथसि। शाम अंदर अची सघां थो? हा हा अच पी जो घर की। हाय हाय मुंहिंजी अकुल जी साॼी होड़ तूं त ख़ुशि आहीं न? मिठल तूं ख़ुशि त आहे न? हा मां त ख़ुशि आहियां। तूं ॿुधाए तूं ख़ुशि आहीं? हा तूं ॿुधाए। परे थी मां त में दप थी। मुंहिंजी चाराने वारी चुपड़ी चिड़ न तूं चिड़े थी त मुंहिंजी बुकी न आंडनि ते असर थो पवे। हा अॼु मुंहिंजी दिलि चवे थी त मां तोखे पंहिंजी अखड़ियुनि में विहारे मिठल। हे मिठा हे तुंहिंजा नाज़ ऐं अंदाज़ निराला। तूं त मुंहिंजे मग़ज़ जी अठी रग आहीं मुंहिंजी मिठी। मां त तोसां शादी करण थो चाहियां। सची ॿुधाए पाण हीअं कर तूं उॾाम थी वञ ऐं तारीख़ लिख सुभाणे मुंहिंजे घर घोट थी अचे। पोइ मां वञा मुंहिंजी बुरबली? हा तूं वञ। अॼु त मुंहिंजे लिङनि मां सुसाट ई निकिरी विया। पोइ मां वञा मुंहिंजी बुरबली? हा तूं वञ। वरी पोइ मिलंदासीं। घर में जिन वेठा त सलाह छा। वाह आशिक ज़हर पिया को वलवल आसन ये न। हा रामबूटा हालत माण्हू जी ॾिस न अंधा काणा मंडा इश्क कंदा माण्हुनि में त हया रहियो ई न आहे। ओ भाॼई इहे त अञा खोड़ रंग ॾिसंदी इहे नीरा कारा सांवला फिका अलाए कीअं कीअं रंगे जा रंग वेही ॾिस। सही थो चए रामबूटा। हा बसि रामबूटा इहे सुतल सूर न जगाए। भाॼई तूं भी औरत थी करे किरोड़नि जी मुड़ुस जी इज़त बचाई वेठी आहे छा बसि अथई हला न त काथे थियूं कनि। हा बसि रामबूटा इहे ॻाल्हियूं मुंहिंजे मुड़ुस जी मूंखां न पुछ। न कमाए थो न करे थो कर्ज़ीअ जे मुंहिंजे मथे में लॻनि था। चङो मां हाणे मानी पचाए अचां थी। हा भाॼई तूं वञ मां घर जी सफ़ाई करे वठां किन कयो अथव मार पायो।
बाबले चीरे मां बिमले वशमले बाबले चीरे मां बिमले वशमले अरे ओ वशमले आप पुत्र हले अंदर हले पर्दवा पर्दवा अरे रामबूटा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम वही सुहानी कर खबर केड़ा हाल थई हाल मुखा न पुछवा कलंदर जो कसम जेको भी कुछ हुयो सब खत्म फिनिश माफ सब कुछ खत्म माफ अरे चवे ये सजन बात तो कर जिया अरे सीधो सामान खणे चाहू पादर खावा मां न बाबा मां वन ओ चाहू ले हां अरे ओ मेन साहिबा वाह जी तुझी डांस सुणी आ ईसा मुझे एतरी तारीफ न कर तो किथे मां दीवानी न थी वञा तुझी न न मैडम साहिबा तू हुकुम कर सब कुछ खत्म कलंदर जो कसम जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त सुभाणे घोट थी तयार थी हिते अची आई घोट थी तयार थी हिते अचां छो भला कारे भॼी हलण जो प्रोग्राम आहे छा मां न तोसां हू थी करणु चाहियां मां सां हा हू अरे कलंदर जो कसम ॿुधाए बि सही शादी थी करणु चाहियां तोसां शादी हा अच्छा त पोइ ठीकु आहे रामबूटा ओ रामबूटा ओ रामबूटा तू काॾे हले वया ओ मां सदको वञाए हुकुम कर हुकुम इहो आहे त ईसे जे दुकान ते वञ ऐं सौदो वठी अच न बाबा इसे पादर मूंखे आए बुकिन में सूर थो पए हाणे तूं मुंहिंजो बि चवणु न ॾियां वञ न भाॼई हे मां बाहु थो ॿुधाए पहिरें पवाए थो मूंखे ईशा लाल चयो अलाह मन हे बुकिन में ऐं अलाए किथे का सूर थो थिए वञ वठी वञ बाबा ऐं अलाह अकबर ओ इहो जेको न बाहूं ॿधी मोकारो कंदा आहिनि न ठीकु आहे वञा थो वञ जाना जाना तुझो प्यारो मोटी आयो तू खुश आहे तूं ख़ुशि आहीं न तबियत सही थी सफ़ा लाला मुंहिंजी दिलि खे हणी वई ताला ॿुधाए एतिरा ॾींहं किथे हुई मां तुझो खेती में मां हा तुझो खेती में मां मुद्दो थियो आहे मुंहिंजे कैद में हुई जी हाणे ॻाल्हि त ॿुध वात खे बुर्श थी नसवार जी धप थी अचे तो मां मूंखे इहो मुंहिंजो नसर सची थी ॻाल्हि कयां इहो नसर मुंहिंजो खोराक कमाई इहा तुंहिंजी चांहि खोराक आहे हा माई मुंहिंजो खोराक आहे इहो नसर ओ भाॼई एॾो सामान ॾिनो अथई चवांसि पियो त 5 किलो चांवर ॾे त 10 किलो पुॾी हाणे
जे 10 किलो पो चवांसि त 15 किलो पो ॾे चवांसि पोइ त हिकिड़ी पती ॾे हिकिड़ी सही त हिकिड़ी पती बंडल पो ॾे एॾो ज़लाक सां छा पढ़ाए अथईसि मार पोइ आई लेवा हाणे ही करे सामान अंदर वञी रख कमरे में रख वञी ओए वठी फाथासीं मां त हिन ऑस्ट्रेलियन मां फासी वियो हाणे रखी थो तव्हां हेलो हेलो मैं क्या मैनू अंदर आवन की इजाजत है हाँ का सही हलियो अच मेरी सोनी है मेरी हीरी है मैं तेरे प्यार दे विच कैद हो गया मैं को रात नींद नहीं आती हुण तू दसा मैं क्या करा हाणे तू हीअं कर आराम जो गोरी खाई पो सुन पो कौन अंडर अची भी नहीं नहीं मेरी सोनी है मैं को ये लगदा है तू मेरे प्यार दी जांजी है जांजी मैं तेनू सिर च सजावा ऐ दिल च बिठावा हिकिड़ो तू ही रहियल आहीं दिल विच सजावा मेरी सोनी है हुण मैनू दिल नाल इजाजत दे ते मैं वञा हाँ तू वञाणी बस एक मेहरबानी कर कहिड़ी एक मेहरबानी कर हजरात एक मेहरबानी कराओ एक आखो ते मेरे नाल दिल ते प्यार कर हाँ तू वञ ठीक है मैं वल्ला सा 3 तारीख ते वल्ला सा हाणे ॻाल्हि ॿुध हेॾे 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 लक्ष्य साम्हूं घर में हूंदा ई न जी जी उन सां पंहिंजी शिकिल धोई अचां वञ मैं बूथ ते क्या सजा जिस्म धो असा मैं वल्ला सा मिठी मिठी अॼु मूंखे मुंहिंजो ॾाढो ॾाढो यादि थो अचे छो छा पोइ चई तुंहिंजो ॾाढो एतिरो यादि न कर ॾाॾे खे त किथे तोखे न हू घुरावई उते मिठी अदब सां ॻाल्हाए पर हा अदब ते इहा ॻाल्हि आई त असांजो जेको अदब अदबी बोर्ड में रखियल हो उन में करोड़े रुपयनि जूं धांधलियूं थियूं आहिनि कीअं भला
हाणे उहो ई थींदो जेको उस्ताद दादनी चाहींदो। सही तो चवी। सभिनी खे 30 तारीख़ जो टाइम ॾिनो थी भला ख़ैर त आहे। हाँ 30 तारीख़ सभिनि खे टाइम ॾिनो अथमि। छो चक्कर छा आहे? भाॼई हे तव्हां अञा हिते बिठाओ हो ॾऊं अलाए केतिरा घोट तयार थी आया आहिनि। हा 30 तारीख़ ताईं 30 हाणे मज़ो ॾिसंदासीं अलाए कसम। काॾे आहे घोट? हल पुत्र हल हल हलिया 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 पुत्र हलिया हलिया पुत्र ईसा हलिया हलिया अरे हलिया अबा अरे हो जमालो थकाए विधो नहीं। अरे ये आया छो? अरे यार ओले जो कोरजी बुटे में बैनर से केर थींदो घोट। ये माना घोट होया? ये माना घोट होया। पादरे शनज भली थी थन। भली न त ये दुनिया में कैंची भी न थी होंदी। हक हक साईं मुराद शाह मखण हक जिए साईं जंगल शाह बादशाह जिए साईं अब्दुल रज़ाक शाह हक नारा हाज़री पंतनी पंज नारा नारा हाज़री। भाई ओ फकीर तू देखो आगे आयो।
बाबा तमा हिन रूप में हाँ पुट मां फ़कीर थी तोखे दर दर ते ॻोल्हींदो रहियो आहियां। बाबा तूं त मूंसां पढ़ण लिखण जा वाइदा कया हुया। मूंसां घर हल बाबा, मूंसां घर हल पुट। न बाबा न, उहे वाइदा वचन त मूं उन्हनि ई विसारे छॾिया जॾहिं मूंसां ऐं मुंहिंजी ज़ाल साइमा सां ज़ुल्म कयो वियो। बाबा बाबा हू महल मारियूं सभु तुंहिंजूं त आहिनि। बाबा तोखां सवाइ असांजो कोई बि न आहे। तूं असांखे अज़ीज़ आहीं बाबा। बाबा मूंसां घर हल बाबा। शायद बाबा तूं पहिरियां इहो सोचे हा न त मां पंहिंजी ज़ाल सां इन दरपदर न हुजां। बाबा पुट हाणे इहे सभु शिकवा शिकायत छॾे ॾे, हल घर। तुंहिंजी मां कुझु ॾींहंनि जी महिमान आहे। हुनजी उञायल अखियुनि खे एॾो इंतज़ारु न कराए मुंहिंजा पुट, न कराए इंतज़ार। किथे हू तुंहिंजे पुछण खां अॻु में अलविदा न करे वञे, पोइ हुनखे आकाश ते बि सुकून न मिलंदो मुंहिंजा बच्चा, न मिलंदो सुकून। हाँ मिठा, असांखे बाबा सां गॾु हलणु खपे। न साइमा तूं नथी सम्झे त मुंहिंजी दिलि ते केॾो वॾो वज़न रखियल आहे। बस हल बस, हाणे मां ॻाल्हाईंदुसि ऐं तव्हां सभु ॿुधंदो। अरे छाहू तोखे मां छा सम्झंदुसि ऐं तूं छा निकितो आहे? तोखे पंहिंजे पीउ जो क़दुरु न आहे? तोखे पंहिंजी जीजल माउ जो क़दुरु न आहे? तूं एतिरो बेहया बेग़ैरत थी वियो। पुट मूं ॿुधो आहे त तूं हीरो न आहीं, आयुसि तो इस्तेमाल करे। ए मुंहिंजा मौला इन नच्छे खपाइण वारनि जूं पारूं पटेन, जिन्हनि असांजा घर तबाह ऐं बर्बाद कयो आहे। मौला तूं बि इन्हनि जा घर तबाह ऐं बर्बाद कर। छाऊ एॾो भाषो एॾो वॾो नशो तूं मूंखां लिकायो? अरे मां त तुंहिंजो जिगरी यार हुयसि यार, पर तूं मूंखे त ॿुधाए हा। मुझे माफ कर बाबा। अरे वाह रंबूटा वाह, तो तेरे मुझे देखियो गले चढ़ियो। वाकई चौंदा ते यार कजे त कंधार कजे, न त फड़वे बाका कट काली बलिया। बाबा तमा छा समझो, तमा ऐं अम्मा मुका विसरी विया हो? न बाबा न। बाबा जॾहिं मां तव्हांजो घर छॾियुसि न, उन ॾींहं खां वठी मां आयुसि हीरोइन जो आदी बणिजी वियुसि। बाबा बाबा मां चाहींदुसि पंहिंजो नंग दरपदर कयां। बाबा उहा टारो ख़ुदा करण, इहा आयुसि जो नशो ऐं हीरोइन जो नशो जे खपायो जे ठाहियो, या ख़ुदा उन जा घर तबाह ऐं बर्बाद कर। मां मजबूर आहियां बाबा, मां छा कयां बाबा? हीरोइन जो नशो मुंहिंजी रगुनि में रत बदिलण गर्दिश करे रहियो आहे। बाबा मां मजबूर आहियां बाबा, मूंखे माफ़ कयो बाबा, मूंखे माफ़ कयो। अच पुट अच, हाणे घर हलूं बाबा। ख़ुदा कंदो इन्हनि जो, अलाह पारूं पटींदो इन नछे वारनि जो, जो असां खां पंहिंजा बच्चा बि जुदा था कनि। लानत हुजे अहिड़नि ते। अच मुंहिंजा पुट।